जी नाज़रीन, थर पार्कर की गाल कंदासीं त थर में जॾहिं वसकारो नाहे थींदो, थर में ॾुकार हूंदा आहिनि त मुसीबतूं जेके आहिनि उहे थर जा जेके रहवासी आहिनि उन्हनि ते मुख़्तलिफ़ सूरतुनि में कड़कींदियूं आहिनि। जीअं ॾुकार हुजे या मुख़्तलिफ़ मसइला आहिनि, पाणी जी खोट आहे, सिहत जे हवाले सां जेके मसइला आहिनि, ऐं थर में बरसाति न पवण जे करे चौपायो माल जो चारो ख़तमु थी वेंदो आहे। जेके माण्हू हितां जा माण्हू आहिनि उहे परेशानी वारी ज़िंदगी उहो गुज़ारींदा आहिनि। ऐं हितां जे थर जे रहवासियुनि जो समूरो सफ़र गुज़र चौपाए माल ऐं बरसाति ऐं ॿनियुनि ते आहे। जॾहिं बरसाति नाहे पवंदी त हितां जा जेके रहवासी आहिनि उहे हिकिड़ो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां रब खे परचाइण जी कोशिशि कंदा आहिनि। उनमें हिंदू हुजनि थोरे मुस्लिम हुजनि, उहे पंहिंजनि जेका से मुख़्तलिफ़ मज़हबी अक़ीदनि मूजिबि हिंदू पंहिंजनि मंदरनि में जेका पूॼा पाठ बि कंदा आहिनि, ख़ैर ख़ैरात बि कंदा आहिनि, त मुस्लमान जेके आहिनि उहे बरसाति जे लाइ मींहं निमाज़ जेका थींदी आहे उहे अदा कंदा आहिनि त जीअं बरसातूं पवनि थर में। हिन वक़्तु पूरे थर पार्कर ते बरसातूं कोन्हनि पइजी सघियूं, उनजे करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ते बरसातूं ज़रूरु पियूं आहिनि, पर थर में बरसातूं मुकमल तौरु न पवण जे करे हितां जा रहवासी आहिनि उहो अॼु बि उन्हनि साॻी जेका रिवायतनि खे ऐं रब खे परचाइण जे लाइ ख़ैर ख़ैरातूं करण जो उन्हनि सिलसिलो जेका उहो शुरू कयो आहे। असां इस्लाम कोर्ट में हिंदू बिरादरी तरफ़ां हिन वक़्तु ख़ैरात करे हनुमान मंदरु आहे उते खीरणी हिकिड़ी पचाई पई वञे। उन खीरणी में जेका से पिस्ता आहिनि, बादाम आहिनि, ॾूंघियूं आहिनि, खीर या उनजी सॼी मिलावट खंडु मिलाए उनखे सुठे नमूने सां हिकिड़ी लज़ीज़ इंतिहाई सुठी खीरणी पचाई वञे पई। जेके खीरणी पचाईंदड़ आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चवनि था, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। हनुमान मंदर ते खीरणी पचाए रहिया आहियूं। हर साल इहो जेको असां खीरणी पचाए इहो ग़रीबनि में विराईंदा आहियूं। इन जे लाइ त जीअं हिते हीअ वसकारे जी मौसम आहे, बरसातूं वसनि, असां वटि हिकिड़ो सुकार पए ऐं ख़ैर ख़ैरत सां बरसातूं वसनि। हीअ ख़ैरत जेका कई वञे थी सो सिर्फ़ु इन जे लाइ त बरसातूं वसनि ऐं उहो ख़ैरत वारियूं हुजनि, जीअं माण्हुनि जी का माल ऐं जान जो का नुक़सानु न थिए। उनजे लाइ हीअ पुराणी हिकिड़ी असांजी परंपरा आहे, रवायत आहे, जेको सालनि खां हलंदी पई अचे। जीअं असांखे यादि 50 साल मुंहिंजी उमिरि आहे, उनखां यादि पियो अचे। उनखां अॻु में हिते हर साल इहो खीरणी हिते कई वेंदी हुई। मुख़्तलिफ़ दरगाहूं आहिनि, मंदर आहिनि, उते इहो हर साल हिंदू बिरादरीअ पारां मुस्लमान पंहिंजे दरगाहनि ते उते बि ख़ैर ख़ैरात कंदा जीअं बरसातूं वसनि ऐं माण्हू ख़ुशहाल थियनि। हीअ अॼु हनुमान मंदर ते बि इन सिलसिले में खीर जी खीरणी ठाही पई वञे। इहे चंद मुख़्तलिफ़ माण्हू पंहिंजो पाण डोनेशन कंदा आहिनि, गॾियल जी माण्हुनि जे पैसनि सां इहो खीरणी ठाहे हिते विराई वेंदी आहे। हिन में असीं खीर विझंदा आहियूं ऐं खंडु पवंदी आहे, खोपरे जी कुतर पवंदी आहे, बादाम पवंदा आहिनि, खाजा विझंदा आहियूं, किशमिश बि विझंदा आहियूं ऐं हिनखे तक़रीबन 2 खां 3 कलाक उकारंदा आहियूं। उन खां पोइ इहो खीरणी तयारु थींदी आहे। दाणा बि विझंदा आहियूं। बरसाति जे लाइ जेका दुआ आहियूं ख़ैरात लाइ ग़रीबनि खे हर साल खाराईंदा आहियूं। तक़रीबन जीअं मुंहिंजी उमिरि 30-35 साल तॾहिं खां लायूं पिया, उनखां अॻु पुराणियूं लहंदो हुयूं। बरसाति ऐं अमन जे लाइ जेको इहो घुरूं था, बरसाति जे तरफ़ां बरसाति लाइ ख़ैरात करियूं हूंदासीं। साल जे थर में तक़रीबन उनजे लाइ इहो जेको सो ख़ैरात कंदा आहियूं, जीअं मालिक रहमतियूं बरसातूं वसाए। खीर पवंदो आहे, साबूदाणा पवंदा आहिनि, खाजा बि विझूं था, कोपरा बि विझूं था, बादाम बि विझूं था। तक़रीबन 2.5 खां 3 कलाक हिकिड़ी देॻ लॻभॻि अची वेंदी आहे पचाइण में। पोइ इहो ग़रीब ॿारनि खे खाराईंदा आहियूं। देॻूं लाहींदा आहियूं, ग़रीबनि में विराईंदा आहियूं जीअं बरसाति अचे ऐं माण्हू ख़ुशि थियनि। जीअं असीं हिते देॻूं लाहे ग़रीबनि खे खाराईंदा पीआरींदा आहियूं हिते खीरणी ऐं बसि इहे ॾसे विया आहिनि। उन रस्ते ते हलूं पिया, वॾनि जो जेको हिकु कमु ॾसियलु आहे उन ते हलंदा लयूं। बरसाति नसीब थिए या कोई अहिड़ो ॾुखियो वक़्तु अचे थो त हिन ते चाढ़े विराईंदा आहियूं, ग़रीब खे खाराईंदा आहियूं। 8 साल उमिरि रहंदी आहिनि में हलंदा ई आहिनि। हिन खां अॻु जी अलाए केतिरे वक़्त जी हलंदल असांजी उमिरि में हलंदल। जी नाज़रीन, तव्हां हितां जा रहवासी हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ आहिनि। सीनियर सहाफ़ी अशोक शर्मा बि मौजूदु हुयो, ॿिया जेके हुते जा रहवासी आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन्हनि जी तव्हां समूरी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हिते हिंदू तोड़े मुस्लिम पंहिंजनि अक़ीदनि मूजिबि रब खे राज़ी करण जे लाइ, रहमतियूं बरसातूं वसाइण जे लाइ उहे ख़ैर ख़ैरातूं करण जो उन्हनि सिलसिलो शुरू कयो आहे।
धणी दर अॻियां इहो दुआ घुरे रहिया आहिनि, प्रार्थनाऊं करे रहिया आहिनि त थर ते सुठियूं बरसातूं पवनि, थर ख़ुशहाल थिए। थर जा माण्हू हिन वक़्तु मुसीबतनि में आहिनि, बरसातूं न आहिनि, उनजे करे पाणी खुटी वियो आहे, चौपाए माल जे लाइ गाह न आहे, मुश्किलातूं तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। हितां जा रहवासी, थर जा मिसकीन मारू माण्हू धणी दर अॻियां इहे हथड़ा खणी दुआऊं घुरनि पिया त मालिक साईं हिन खिते ते रहमत जूं बरसातूं वसा, त हितां जा मारू माण्हू उन्हनि ते जेके ॾुख आहिनि उहे लही वञनि, थर सॼो सरसब्ज़ थिए, शादाब थिए, आबाद थिए। थर जा मारू माण्हू जेके आहिनि, थर जा मोर पखी आहिनि, उहे जेका से हिननि मुसीबतनि वारी घड़ियुनि मां निकिरी अचनि ऐं थर जेका सॼो बरसाति जॾहिं पवंदी आहे, जॾहिं वसंदो आहे, तॾहिं उहो कश्मीर खां तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत खितो लॻंदो आहे। हितां जा रहवासी ख़ैरातूं करे, दुआऊं घुरे, प्रार्थनाऊं करे धणी दर अॻियां इहो ई ॿाॾाए रहिया आहिनि त थर वसे, बर वसे, थर में सुठियूं बरसातूं पवनि, हितां जा जेके मारू माण्हू आहिनि उहे ख़ुशहाल थियनि। पंहिंजे गाज़ी वज़ीर खे ॾींदा इजाज़त।